बाबा हिन दौर में भी कंहिंखे उधारा पैसा ॾियणु वॾी ग़लती आहे। सही सही ॿुधायां तव्हांखे, 5 महीना पहिरियां मुंहिंजो दोस्त उधारा पैसा वरितई ऐं हिकिड़ी मजबूरी ॿुधाई मूंखे, आउं पैसा ॾिनोमांसि। हक़ीक़त पुछा के ही 5 महीनो आहे, आउं 1000 मजबूरी ॿुधाए त मांसि त बि पैसा वापसि नथो ॾे। यानी पैसा बि मुंहिंजा ऐं मजबूरियूं ॿुधायांसि थो, परेशान लॻो पियो आहे त बि माना पैसा वापसि करण जो नालो ई कोन्हे। हाणे ख़बर छा थो करे, हाणे नंबर ई मुंहिंजो नथो खणे। वॾी ॻाल्हि आहे बाबा, तूं नंबर खण, असांखे ख़बर पए भई तूं वाक़ई जीअरो आहीं, असांखे माना तसली थिए भई असांजा पैसा वापसि थींदा। अगरि मरी वियो आहीं त असांजा पैसा केरु वापसि कंदो? भले ईअं न कर। अगरि तव्हां बि कंहिंखे उधारा ॾियो था त माना वठण लाइ तव्हांखे 1000 मजबूरी ॿुधाइणा पवंदा, पोइ तव्हांखे पैसा वापसि मिलंदा, न त मिलंदा ई कोन। न त तव्हांखे संगत ख़तमु करिणो पवंदो। सही पुछा कयो, अगरि माइटी आहे त माइटी ख़तमु, संगत आहे त संगत ख़तमु। अॼुकल्ह दुनिया ईअं थो हले। बसि यार, अगरि केरु तव्हांजे महल में कमु थो अचे न, उनखे वरी ईअं ई वापसि पैसा करे ॾियो, जीअं अॻिते तव्हांजो वरी कारपत थिए।